घोटकी सखर रीजन फूड अथॉरिटी सखर के डायरेक्टर नदीम अहमद चाचर जो घोटकी शहर में गैर कानूनी चिप्स के कारखानन और गैर मयारी खाजरो तेल की दुकानन ते छापा, दुकानदारन ते दंड मुक़रर, केतराई दुकान और गोदाम सील। इन मौके ते डायरेक्टर फूड अथॉरिटी के इंचार्ज नदीम अहमद चाचर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त घोटकी ज़िले के अंदर केतरे ही अरसे खां गैर कानूनी तौर ते 2 नंबर खाजरो तेल विकिरो थी रहियो आहे। इन तेल मां चिप्स तैयार थिए थी जेका सेहत लाइ हानिकार आहे। अवामी शिकायत ते गुदामन ऐं दुकाननि ते छापा हया आहिनि ऐं दुकानदारनि ते दंड पिणु लॻायो आहे। हुन चयो त गैर मयारी तेल मां घोटकी शहर जे अंदरि होटलुनि ते ऐं मुख़्तलिफ़ दुकाननि ते चिप्स जे भांडनि समेत मुख़्तलिफ़ शयूं तैयार थियनि थियूं, जंहिं सां मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। हुन चयो त अॼोकी कार्रवाई में गैर मयारी चिप्स जे कारखाननि खे सील करे हज़ारें रुपया दंड लॻायो आहे। हुन चयो त अहिड़े मुनाफ़िक़ोरनि खे कॾहिं बि माफ़ न कबो ऐं गैर मयारी खाधे पीते जो सामान विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।